नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तासी तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में व्याजनि जे वर चढ़ियल इसाक राजपूत रोअण लॻो। उछांगू ॾींदे ऐं चयाईं त जीअरे क़बर में आया बचा बुखू कटण ते मजबूर आहे। व्याजनि मुंहिंजो जीण जंजाल करे छॾियो। मूंखे मुंहिंजो औलाद कॾहिं बि रातनि जूं रातूं पंहिंजे ओताकनि जे एताते में अखियूं बंदि करे छॾींदा आहियूं ऐं व्याजी बाअसर हुजण जे करे ख़तरनाक नतीजा भोगण जा दड़का ॾेई हरासा कयो पियो वञे। मां हिननि व्याजनि जा नाला ॿुधाए रहियो आहियां। जे अगरि मूंखे मारनि या गुम कयो वञनि त हिननि जा ज़िम्मेवार इहे सम्झा वञनि: गुलाम नबी लुंड, अज़ीज़ बेग लुंड, वहीद समो, वज़ीर मुगल, गोहर ज़रदारी, कारो ज़रदारी, साबन जसकाणी, हबीबुल्ला लुंड, दीदार मंगसी। हिननि 10 व्याजनि मुंहिंजे ऐं मुंहिंजी फैमिली जो साह सुकाए छॾियो। मां अपील थो कयां त चीफ जस्टिस हाई कोर्ट सेशन जज नौशरो फेरोज़, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरोज़, DSP मोरो मदद कनि, नोटिस वठनि, न त मां मजबूर थी मोरो प्रेस क्लब जे अॻियां पाण खे बाहि ॾेई छाड़े छॾींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।